चंद्र सवे उभरन तुंहिंजो चमकण सजण ॿियो आ। सामीन तव्हां ॾिसी रहिया आहियो सोशल मीडिया सेंटर सिंध। ख़बर शामिल कंदासीं बदीन खां चीफ डायरेक्टर सुमरो ख़ान दलवाणी। बदीन में लबैक या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मरहबा या मुस्तफ़ा आमदे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नारनि जी गूंज सॼे मुल्क जी बदीन में जशन ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾे अक़ीदत ऐं एहतराम सां जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। बदीन में मरकज़ी रैली शाहनवाज़ चौक बदीन खां हाफ़िज़ मोहम्मद मेमण, मुफ्ती अहमद सादिक नईमी, आगा शाहजहान सरहंदी, हाफ़िज़ खान जत, मौलाना हबीब नईमी, हाजी अज़ीज़ मेमण, मौलाना हारून नईमी, मोहब्बत अली जामी, रिहान शेख जी अॻवानी में कढी वई, जंहिंमें अंजमन आशिकान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जमायत अहले सुन्नत तहरीक लबैक पाकिस्तान, अंजमन सल्लू अला हबीब, दावत इस्लामी, जमायत लवानी शरीफ ऐं ॿियनि अंजमन तरफ़ां मुख़्तलिफ़ हंधनि हनफिया, जामे मस्जिद बदीन, सब्ज़ी मंडी बदीन, जीसीओ चौक, अलावाला चौक, दरगाह लवारी शरीफ खां ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ जॻहियुनि तां हज़ारे माण्हुनि जो निकितल अलॻि अलॻि शानदार रैलियूं शाहनवाज़ चौक ते मरकज़ी रैली में शामिल थी वियूं। मरकज़ी रैली रिवायती रोडन कायदे आज़म रोड, शाहबाद रोड, शाह लतीफ़ रोड, स्टेशन रोड, कादियावा पुल, बाईपास गरीबाबाद, डीसीओ चौक, सिराणी रोड, कोस्की रोड खां थींदे शाहनवाज़ चौक ते पहुतियूं, जिते उलमाए कराम हज़ारे माण्हुनि जे मेड़ खे ख़िताब कयो। जॾहिं त जशन ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शानदार रैली में हज़ारे आशिकान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजनि नंढनि ॿारनि सां गॾु नवां कपिड़ा पाए, हथनि में सावा झंडा खणी मुख़्तलिफ़ गाॾियुनि, मोटरसाइकिलुनि, कारुनि, रक्शनि समेत प्यादल रैली में शामिल थी विया। रैली में सरकार जी आमद मरहबा 18 जी आमद मरहबा जा ज़ोरदार नारा गूंजदा रहिया। बदीन पुलिस पारां रैली लाइ फुल सिक्योरिटी जा इंतज़ाम मुकमल कया विया हुआ। बदीन पुलिस सां गॾु पाक रेंजर्स जा जवान पिणु ड्यूटी जा फ़र्ज़ सरअंजाम ॾेई रहिया हुआ। जॾहिं त सॼे बदीन शहर खे रंग बरंगी बतियुनि, पेना फ्लैक्स, सावनि झंडनि ऐं झंडियुनि सां कुंवार जीअं सिंगारियो वियो आहे। शहर जी हर जॻह, हर रोड ते लंगर ऐं थधे शरबत जो बंदोबस्तु पिणु कयल हो।